Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. PSLGB अहम मैच में लाहौर कलंदर्स 171 रन जो हदफ मारन वारन कोशिश में रुधल। पेशावर ज़ल्मी खिलाफ 18 ओवर ताईं 135 रन से लाहौर कलंदर्स जा 5 रांदीगर आउट। हाराईंदड़ टीम मेगा इवेंट में बाहर थी वेंदी। कामयाबी माणींदड़ टीम मुल्तान सुल्तान सां मुहारो अटकाईंदी। पहिरीं मैच में कराची किंग्स मुल्तान सुल्तान्स के सुपर ओवर में 4 रन सां शिकस्त ॾेई पहिरियों भेरो फाइनल में पहुची वई। गिलगित बल्तिस्तान जी कानून साज़ असेंबली लाइ चूंड दंगल अॼु थींदो। पोलिंग स्टेशन ते सामान पहुचायो वियो। 24 मां 23 तकनि ते पोलिंग सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। चूंडुनि लाइ PTI, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा उम्मीदवार मैदान ते लथल। 7 लख खां वधीक रजिस्टर्ड वोटर्स मां 1.25 लख खां वधीक वोटर्स पहिरियों भेरो पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असां पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी जा पक्का सबूत पेश करे छॾिया। हाणे दुनिया उन्हनि सबूतनि जी मौजूदगी में वधीक ख़ामोश या लातालुक़ नथी रही सघे। उम्मीद कयूं था त आलमी बिरादरी दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं पाकिस्तान में हज़ारे मासूम इंसाननि जे क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ भारत खे मजबूर कंदी। ट्वीट बयान में वज़ीर आज़म चयो त असांजी बहादुर एजेंसीज़ ऐं फ़ौज पंहिंजनि माण्हुनि जे तहफ़ुज़ ख़ातिर पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण जो सिलसिलो जारी रखंदी। असां पंहिंजी सरज़मीन जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। कंहिंखे बि शक न हुजणु घुरिजे। इज्तिमाही क़ौमी अज़म सां मुल्क जे दिफ़ा जो फ़र्ज़ निभाईंदा रहंदासीं। पाक फ़ौज मुल्क में दहशतगर्दी जो भारतीय मनसूबो वाइको करे छॾियो। भारत नवंबर ऐं दिसंबर में कराची, लाहौर ऐं पेशावर में दहशतगर्दी जी रिथाबंदी कई आहे। दहशतगर्द हमलनि जो मास्टरमाइंड अफ़गानिस्तान जे सफ़ारतखाने में मुक़ररु भारतीय इंटेलिजेंस ऑफिसर कर्नल राजेश आहे, जंहिं दहशतगर्द तंज़ीमुनि जे कमांडर सां 4 भेरा मुलाक़ातूं बि कयूं। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार तफ़सील पधिरा करे छॾिया। प्रेस ब्रीफिंग दौरान DG ISPR चयो त भारतीय एजेंसी अल्ताफ़ हुसैन ग्रुप खे फंडिंग कई। अफ़गानिस्तान में भारत जा तरबियती मर्कज़ मौजूदु आहिनि। भारतीय एजेंसी पंहिंजे फ्रंटमैन खे 3 दुनिया जे मुल्कनि ज़रिए फंड्स ॾींदी आहे। भारत केतिरनि ई दहशतगर्द तंज़ीमुनि जी माली मदद सां गॾु उन्हनि खे आपघाती जैकेट्स ऐं ॿिया हथियार मुहैया करे रहियो आहे। DG ISPR जो भारत तरफ़ां पाकिस्तान में अहम शख़्सियतनि खे क़त्ल करण लाइ बि मनसूबो जोड़ण जो इंकशाफ। मजीद खामोश रहना पाकिस्तान के मफाद में न होगा। पिछले 3-4 माह में दहशतगर्दी को फिर हवा देने की कोशिश की जा रही है और उसकी ताज़ा मिसाल वो हालिया अटैक्स हैं जो पेशावर में हुए, क्वेटा में हुए। आज हिंदुस्तान की जो इंटेलिजेंस एजेंसीज हैं वो पुष्पनाही कर रही हैं उन बैंड टेररिस्ट आउटफिट्स की तो पाकिस्तान सेंट्रिक है। वो मुसलसल कोशिश कर रहे हैं कि एक कंसोर्शियम एस्टैब्लिश किया जाए बिटवीन TTP, DLA, BLF एंड BRA। मैं आज वाज़े तौर पर खुल के कह रहा हूँ, उनका एक वाज़े प्लान है CPEC को सैबोटाज करना। भारत तरफ़ां CPEC के सबूताज ऐं पाकिस्तान में पाबंदी पयल तंज़ीमुनि खे मुतहद करण जो इंकशाफ। परॾेही वज़ीर ऐं DG ISPR पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी जा डोज़ियर्स पधिरा करे छॾिया। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पेशावर ऐं क्वेटा सूधो ॿियनि दहशतगर्द हमलनि में भारत मुलविस आहे। पक्का सबूत आहिनि त भारत पाकिस्तान जो अमन ख़राब करण लाइ दहशतगर्द तंज़ीमुनि खे मुतहद करे रहियो आहे। भारत नवंबर ऐं दिसंबर में पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी वधाइण जो इरादो रखे थो। हाणे ख़ामोश वेहण पाकिस्तान जे मफ़ाद में न हूंदो। वाज़े तौर ॿुधाइण घुरूं था त भारत CPEC खे सबूताज़ करणु घुरे थो। उन लाइ मोदी जी निगरानी में ख़ुसूसी सेल क़ाइमु कयो वियो आहे। हिकु पार्टी चूंडियल हुकूमत जे ख़ात्मे लाइ गैर जमहूरी तरीक़ो इख्तियार करण जी ॻाल्हि करे रही आहे। खेनि शर्म अचणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त उहे माण्हू पाण खे जमहूरियत पसंदि सम्झनि था, उहे जमहूरियत पसंदि थी नथा सघनि। इहा त मुरसी पार्टी आहे। शिबली फराज़ चयो त ओपोज़िशन वारा पहिरियों इहो तइ कनि त उहे छा था करणु चाहिनि। लुटियल दौलत बचाइण लाइ सियासी इंतकाम जो नारो लॻाए रहिया आहिनि। भारत में पाकिस्तान में दहशतगर्दी जी रिथाबंदी करे रहियो आहे। सियासतदान पंहिंजी सिक्योरिटी जो ख़्यालु रखनि।
भारतीय एजेंसी ड्रा कंहिंखे भी नुक़सान पहुंचाए सके थी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर मुखालिफ़ तनक़ीद कंदे चयो त नवाज़ शरीफ़ जी सियासत ख़त्म थी चुकी। मरियम नवाज़ पंहिंजे पीउ जी ॿोली ॻाल्हाए रही आहे। इमरान ख़ान हुकूमत में रहे या न, पर कंहिं बि करप्ट खे रिआयत न ॾींदो। नवाज़ शरीफ़ ॿिनि शख़्सियतुनि जा नाला वठी सियासत में ग़लति रिवायत विधी आहे। PDM नवाज़ शरीफ़ जे बयानीअ जो साथ न ॾींदी ऐं शहबाज़ शरीफ़ बि बीहण जी हिमत न कंदो। वफ़ाक़ी सरकार पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम जो दायरो वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म प्रोग्राम मां सहूलतूं वठंदड़नि जो अंग 46 लख मां वधाए 70 लख करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एहसास कफ़ालत प्रोग्राम बाबति इजलास दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त इन वक़्तु हुकूमत जो समूरो ध्यानु मईशत खे बहितर करण ते आहे। कोरोना वायरस जे नतीजे में पैदा थींदड़ हालतुनि सबबि अवाम मुआशी तौरु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। तंहिं करे एहसास कफ़ालत प्रोग्राम खे वधायो वेंदो। डहरकी में पुलिस गर्दी एक नौजवान के डोहारी ॼाणाए हाफ फ्राई करण बाद अस्पताल में कवरेज लाइ पहुतल टाइम न्यूज़ के रिपोर्टर आज़म सोरियानी ते वेश्याणो तशद्दुद। पुलिस कैमरामैन खां कैमरा भी खसी वरिती। SHO सदोरो लाशारी सहाफ़ी आज़म सोरियानी के अस्पताल मां पंहिंजी कार ते खंभे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं पोइ सिविल कोर्ट ॿाहिरियां फिटो करे छॾियो। कूड़े मुक़ाबले जी ख़बर मीडिया ते अचण बाद पुलिस हाफ फ्राई कयल नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी खे भी अस्पताल मां खंभे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। आज़म सोरियानी ते पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। SHO ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। जाम साहब वेझो ॻोठ मोहम्मद हसन रिंद वटि 13 वरनि जी नींगरी खे मुबैना तौरु अगवा बाद बाहि ॾेई साड़े क़त्ल करण जो इंकशाफ। वारिसनि मूजिबि जवाबदार नींगरी निर्मा जो लाश ज़रई ज़मीन में फिटो करे फ़रार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल नींगरी जा सड़ियल कपिड़ा संदसि घर जे वॉशरूम मां हथ आया। शक जी बुनियाद ते कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू कई वई आहे। फ़िलहाल वाक़े बाबति हतमी तौरु कुझु बि नथो ॿुधाए सघिजे। शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत कशमोर वाक़े में गिरफ़्तार जवाबदार ख़ैरुल्लाह बुख्ती खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार ख़ैरुल्लाह ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले जो केस बि दाख़िल। साथी खे क़त्ल करण ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जा कलम शामिल। साथी जी फायरिंग में मारिजी वियल मुख्य जवाबदार रफ़ीक मलिक जो लाश वारसनि हवाले कयो वियो। मुतासिर बारड़ी जो कराची जी NICH में इलाज जारी। NICH जे सरबराह डॉक्टर जमाल रज़ा जो चवणु आहे त बारड़ी खे ICU वार्ड में मुंतक़िल कयो वियो आहे। तशद्दुद सबबि बारड़ी जो जिस्म घणो मुतासिर थियो। कोशिश आहे त बहितर इलाज ज़रिए खेसि जल्द सिहतियाब कयो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो SSP अमजद शेख ऐं ASI मोहम्मद बख्श बुरड़ो सां फ़ोन ते राब्तो। कशमोर वाक़े जा तफ़सील मालूम कया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कशमोर वाक़े जे हीरो ASI मोहम्मद बख्श बुरड़ो सां फ़ोन ते राब्तो। बारड़ी अलीशा खे बचाइण लाइ बहादुरी जो लाज़वाल मिसाल क़ाइमु कंदड़ ASI खे शाहबाज़। वज़ीर आज़म चयो आहे त कशमोर में बारड़ी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ ASI संदसि घरवारी ऐं धीउ मिसाली बहादुरी जो मुज़ाहिरो कयो। क़ौम खे मोहम्मद बख्श बुरड़ो जहिड़नि पुलिस ऑफिसर्स ते फ़ख़्रु आहे। लॼा लुट वाक़िअनि जे रोकथाम बाबति क़ानून में ख़ामियूं ख़तमु करण लाइ ईंदड़ हफ़्ते एंटी रेप ऑर्डिनेंस आणे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त क़ौम ASI मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि धीउ खे सलाम पेश करे थी। ASI फ़र्ज़ लाइ धीउ जी क़ुर्बानी ॾियण खां बि न कीबायो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो जी मंगनी जी तारीख़ ते थी वई 27 नवंबर ते बिलावल हाउस कराची में मंगनी जी तक़रीब थियल। बख़्तावर ऐं महमूद चौधरी जो निकाह ईंदड़ साल 29 जनवरी ऐं वलीमो 30 जनवरी ते थींदो। मंगनी जी तक़रीब में शिरकत लाइ दावतनामे में महिमाननि खे कोरोना खां बचाव जा उपाउ वठण जी गुज़ारिश। दावतनामे में चयो वियो आहे त महिमान तक़रीब में शिरकत खां अॻु ईमेल ज़रिए कोरोना रिपोर्ट उमाणनि। तक़रीब में मोबाइल फ़ोन ज़रिए तस्वीरूं कढण या वीडियो रिकॉर्ड करण जी इजाज़त न हूंदी। इंतज़ामिया पाण महिमाननि सां तस्वीरूं ऐं वीडियोज़ शेयर कंदी।
हैदराबाद के लतीफ़ाबाद नंबर 5 वारे इलाक़े में 8 वरनि जी शागिर्दियाणी के मुबैना तौर हिरासा करण के इल्ज़ाम में उस्ताद सोघो बी सेक्शन थाने ते शागिर्दियाणी की मां की फरियाद ते जवाबदार फ़हीम ख़िलाफ़ केस दाख़िल। वारसन पारां एहतजाज बाद पुलिस केस दाख़िल करे जवाबदार के गिरफ़्तार कयो। सिंध में कोरोना वायरस वधीक 16 इंसानी जानियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 865 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो कुल अंग 1,54,738 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा अंग खर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 12,320 टेस्ट कयूं वयूं। रुगो कराची में 666 केस रिपोर्ट थिया। आलमी वबा सबबि हेल ताईं हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 2,738 थी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में खौफ़नाक रोड हादसा। 3 औरतुनि ऐं 3 ॿारनि समेत 12 ॼणा हयातियूं विञाए वेठा। नूरियाबाद वेझो मोटरवे ते जोखिया मोड़ वटि ठरी मीरवा वेंदड़ मुसाफ़िर वेन जो ट्रॉलर सां टक्कर। 2 औरतुनि समेत 3 ॼणा फौत, 10 ज़ख़्मी। कंडियारो लॻ क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। औरत धीउ ऐं पुट समेत फौत। फौतियुनि जो मुड़ुसु ऐं पुट ज़ख़्मी। लाड़काणो खैरपुर रोड ते ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर। बारड़ी समेत 2 ॼणा फौत ऐं औरत ज़ख़्मी थी पई। लांडी रेलवे स्टेशन ते ट्रेन जे टक्कर में बारड़ी समेत 2 ॼणा चिभाड़जी फौत थी विया। काज़ी अहमद भरिसां क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर सबबि पीरसन उमीद अली दम ॾेई छॾियो। मोरो दादू रोड ते कार सां टकराइजण बाद मोटरसाइकिल सवार नौजवान ग़ुलाम कादिर जतोई ते ट्रॉलर चढ़ी वियो। नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल। घोटकी में एक ॿियो इंसानियत लॼाईंदड़ वाक़ियो। खंवड़ा वारे इलाइक़े में जवाबदारनि कारियुनि जी तोहमत मड़ी नौजवान जो नक वढी छॾियो। गणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि नौजवान शाह अली खोसो खे पकड़े वेशाने तशद्दुद बाद तेज़ धार औज़ार सां संदसि नक वढियो। शहरनि 2 जवाबदारनि अरसलान ऐं अहमद खोसो खे पकड़े पुलिस हवाले कयो आहे। लाड़काने जी PTS कॉलोनी में फायरिंग के नतीजे में निंगरी मरणी नाज़ुक हालत में चांडका अस्पताल रेफर। पुलिस मूजिब वारसन ॿुधायो आहे त निंगरी फिज़ा शेख घरू अणबणत तां पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात जी कोशिश कई। वाक़े जी जांच शुरू कई बि आहे। वारसन जा बयान बि कलमबंद कया वेंदा। क़त्ल जी कोशिश वारे रोकथाम बि जांच कई पई वञे। दादू वेझो ॻोठ शेर मोहम्मद सोलंगी भरिसां शिकार बाद ज़बह कयल हिरण जे पेट मां ज़िंदा बचो निकितो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। दादू पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर कंदे चयो आहे त हिरण जो शिकार असांजी हद में नाहे थियो। थी सघे थो त शिकारी कंहिं ॿिए हंधां शिकार करे आया हुजनि। जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सब दिवाली जा फटाका, आवारियों सब दिवाली जा फटाका। आई वरी आई दिवाली अजवा, हैप्पी हैप्पी दिवाली सबनी खे चवा। आई दिवाली दिवाली, आई दिवाली दिवाली। आवारियों सब दिवाली जा फटाका, आवारियों सब दिवाली जा फटाका। आई वरी आई दिवाली अजवा, हैप्पी हैप्पी दिवाली सबनी खे चवा। सिंध समेत समूरी दुनिया में ॾियारी जो ॾिणु मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हिंदू बिरादरी तरफ़ां मंदरनि ऐं घरनि खे कुंवार जीअं सिंगारियो वियो। ॾियारी ते ख़ुसूसी पूॼा पाठ दौरान अमन ऐं सलामती लाइ प्रार्थनाऊं। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां हिंदू भाइरनि खे ॾियारी जूं वाधायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।